वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तू आयो आहीं जरा मुझो मल्हार पुट मोटी आयो आहे। अंकल मल्हार के केतिरो बेदर्दी सां मारायो वियो हिन कहाणी जी मूंखे सॼी ख़बर आहे, बल्कि ॻोठ जी पल पल जी ख़बर मां रखंदो हुयमि। मां त बस मौक़े जी तलाश में आहियां। मतलब त हाणे खान बहादुर खां हिसाब किताब वठण जो सही वक़्तु अची वियो आहे। असल में सही वक़्त जो इंतज़ारु करणु मां सम्झां थो त पंहिंजे पाण खे फ़रेब ॾियण जे बराबरि आहे। उहो न त जॾहिं माण्हू इंसान को मक़सदु हासिल करण जे लाइ संजीदा थिए उन जे लाइ हर वक़्तु सही हूंदो आहे। इहा ॻाल्हि सम्झ में अचण खां पोइ मां सोचियो त पंहिंजे मक़सद खे हासिल करण जे लाइ सरगर्म थियणु ज़रूरी आहे। तव्हां एतिरे अरसे मतलब केतिरनि सालनि खां हिकु ॿार जी एक्टिंग कंदे बेज़ार न थियो या उन्हनि खे कॾहिं शक कोन पियो त तव्हां ड्रामो करे रहिया आहियो? मां सम्झां थो त आंटी रुखसार मूंखे ताड़े वई आहे, पर मां पोइ बि अञा उनजे साम्हूं पकाई न आहे छॾी। रुखसार त पाण अंदरूनी तौर हवेली जी दुश्मन आहे। हाँ आंटी ख़बर अथमि, पर तमामु जल्द आंटी रुखसार भी पंहिंजी टीम में शामिल हूंदी। शामिर बाबा हर कदम छंडे फूके रखिजा। शेरोज़ खान ऐं खान बहादुर ॾाढा ख़तरनाक माण्हू अथई। ख़ासि तौर शेरोज़ खान जे मामले में घणे एहतियात का कमु वठंदा रहिजो। बाक़ी असांजे मुस्तक़बिल जे हवाले सां तव्हां अञा ताईं कुझु कोन ॿुधायो। असांखां कहिड़ो कमु वठणु चाहियो था ऐं हिते आणण पोयां तव्हांजो कहिड़ो मक़सदु आहे? मुंहिंजो फौरी मक़सदु तव्हांखे रिलीफ पहुचाइणु आहे, छो त जंहिं ॾींहुं मां तव्हांखे घरां कढियो उन जे ॿिए ॾींहुं शेरोज़ खान जो मक़सदु चांडोकी खे अगवा करण जो हुयो। मतलब त शम्स तौर फ़ोन करे मदद करण जी ॻाल्हि माना त अञा टियों माण्हू आहे। पर तूं ज़रा अली जो दोस्त शम्स थी फ़ोन छो कई ऐं पाण साम्हूं छो न पियो अची? आंटी मूंखे ख़बर न आहे त तव्हांखे शम्स बणिजी कंहिं कॉल कई। हा बाक़ी पंहिंजे माण्हू खे मूं शम्स थी तव्हां सां ॻाल्हाइण जे लाइ हिन लाइ चयो जो ज़र अली जो दोस्त थी तव्हां सां ॻाल्हाइण वारे माण्हू ते तव्हां हिकदमि एतबार करे वठंदव। सिज त ईअं ततो बीठो आहे, अहिड़ो को हशर जो ॾींहुं हुजे यार। हा मां साथ तूं सही पियो चई। माण्हुनि मुल्क मां वण ई वढे छॾिया, इन जे करे त सिज ततो बीठो आहे। तोखे केतिरो चयो मज़ात रश्को कराए ॻोठ हलूं, तो ज़िद पंहिंजो कयो। जेकॾहिं रश्के में चढ़ूं आहे पोइ सको बि बचूं आहे ऐं घर जल्दी पुॼी वञूं आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे त मां सां त रस्ते में को ख़ौफ़ ऐं ख़तरो न हुजे हा। ख़ौफ़ इहो आहे मां सां त शेरोज़ खान वरी न वार करे। तूं सही तो चई मां सां त हथियार जवान जो वॾो बिल हूंदो आहे। हाणे साई पटे वरितीसीं, हल त हलूं। शेमीर तोखां एतिरो खपो पुॼे कीअं थो? ॻाल्हाइण जे अंदाज़ जी बनावट हिकु सुठे अदाकार जूं तो में सभु खूबियूं आहिनि। आंटी अदा शेरोज़ मुझे एतिरा रांदीगा आंदा आहिनि, अहिड़ा VIP आहिनि। हलो शमीर, हाणे घणो ड्रामो थी वियो। मां तुंहिंजी चोरी पकड़े छॾी आहे। मां तुंहिंजी हमदर्द आहियां ऐं वॾी ॻाल्हि त हिन वक़्तु घर में केर बि कोन्हे को। शेरोज़ खान ऐं खान बहादुर माई शहज़ादीअ जे तॾे के विया आहिनि। इन जे करे त हाणे असांजे विच में केर बि कोन्हे को ऐं तूं बेखौफ़ थी मूंखे ॿुधा। ऐं मुंहिंजी आख़िरी उमेद तूं ई आहीं।
ऐं मूंखे इहा पूरी पक आहे त खान बहादुर जो अंत तुंहिंजे हथां थींदो। खान बहादुर मुझे बाबा जो कातिल आहे ऐं उनखे तबाह मां कहिड़ी बि सूरत कंदुसि। दुनिया जी का बि ताक़त मूंखे रोके नथी सघी। पर मूंखे इहा ख़बर न आहे त तव्हांजी उन्हनि सां कहिड़ी ज़ाती दुश्मनी आहे जो तव्हां उनखे बर्बाद करण जा ख़्वाहिशमंद आहियो। ॾिस शर्मिला, इहा कहाणी तमामु ॾिघी आहे। पहिरियां त पाण खे हिक ॿिए ते एतमाद करणो पवंदो न, पाण में ॻाल्हाइणो पवंदो ऐं कुझु मामला हिक ॿिए सां वेही तय कंदासीं न। शर्मिला, काश इहो सब्र ऐं अकुल मूं वटि हुजे हा, पर तो हिक मक़सद जे ख़ातिर एतिरा साल एक्टिंग कई तो। ज़हनी तौर मफ़लूज ऐं बार वारी एक्टिंग करणु मुंहिंजी मजबूरी। जेकॾहिं मां पंहिंजे पाण खे उन्हनि जे साम्हूं ऐबु महसूसु न करायां हा त हू एतिरा त ज़ालिम आहिनि जो मूंखे मारे छॾिया। सरदार तिजार खान के न खां चोटी ताईं बाहि लॻी वई हूंदी, सो कंहिं बि वक़्तु ओचितो वार करे सघे थो। शमसार खान बहादुर बि एसपी ज़रअली जे हादसे खां पोइ शींहुं बणिजी वियो आहे। मूंखे इन नांगनि खां बचणो पवंदो, एहतियात करणो पवंदो। शमशू, मूंखे तुंहिंजी ॾाढी सिक लॻी आहे। तूं ई ॿुधा मां छा कयां? हिन टाइम माहौल मुलाक़ात लाइ साज़गार न आहे रुखसार। हर तरफ़ बस खौफ फैलियल आहे। भला तोखे कहिड़ी ज़रूरत हुई बिजार खान खे चोरणे जी? खान बहादुर ॼाणे या शाह मुराद ॼाणे, तो छाजे लाइ वञी खखर में पथर उछलियो? ज़रअली मुंहिंजो क़रीब तरीन दोस्त रहियो आहे। हींअर हू मौत जे बिस्तरे ते आख़िरी साह खणी रहियो आहे। मां जेकॾहिं हुनजे हिन वक़्तु कमु न आहे रुखसार त पोइ कॾहिं ईंदुसि यार, कॾहिं? मां तोखे पंहिंजे दोस्त खां नथी रोकियां। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त खान बहादुर ऐं बिजार खान जे विच में सिर्फ़ तूं टंग न अड़ा शमशू। शाह मुराद जे तहफ़ुज़ ख़ातिर मां सरदारनि सां बग़ावत कई आहे। शाह मुराद जी चांडोकी हिकु अकेली धीउ आहे ऐं ज़रअली जी मंगेती आहे। उन्ही नाते सां मुंहिंजो त कुझु हक़ ठहे थो न उनखे बचाइण जो। सरदार जी असुल ताक़त उनजो राज हूंदी आहे। पैसो त वाणे वटि बि हूंदो आहे ऐं माण्हुनि जी ताक़त माण्हू थींदा आहिनि। इहा ॻाल्हि सरदारनि खे सम्झ में नथी अचे। हा, राज जा हू मारा थी बीठा आहिनि, कंहिं ॻाल्हि में सम्झ में नथा अचनि, हू कंहिं चवण में नथा अचनि। हू सरदार जे पंहिंजे राज जा ख़ैर खां हुजनि, एतिरो कमु बचे बि न। सरदार साईं, तव्हांजे मथां असांजो पूरो एतबार आहे। हाणे ॿुधो त मां तव्हांखे हिते कहिड़े कम जे लाइ घुरायो आहे। असल में शम्स वॾो शातिर ऐं मुनाफ़िक़ आहे। हू कंहिं वक़्तु बि मुंहिंजे मथां हमिलो करे सघे थो। सरदार साहब, तव्हां असांजा वॾा आहियो, असांजी जान बि तव्हांजे लाइ क़ुर्बान आहे। असां तव्हांजे मथां पंहिंजी जान बि क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं। शम्स साले जी भेण जी तज़लील कई आहे। साल छितो थी पियो आहे। हू आदमबू कंदो थो वधे। खान बहादुर मूंखे फ़ोन करे चयो त पंहिंजे ॻोठ जी चौकी वधाए छॾ। सरदार शम्स तव्हांजो पंहिंजो वेझो ऐं घाटो दोस्त हो, पर छो वेरी थी बीठो तव्हांजो? बाबा, इंसान जे करण जी मुंद आहे ई कान। केरु कहिड़े वक़्तु रंग मटाए वेंदो, माण्हू जी निरड़ ते कोन्हे लिखियल आहे। इहा ॻाल्हि त आहे। माण्हू हिते चहिरनि जे मथां चहिरा ॾेई घुमनि था। कंहिंजी ख़बर ई नथी पवे केरु सजण आहे केरु दुश्मन आहे। असांजे लाइ छा हुकुम आहे? ॾियूं भला बंबोर खे बाहि ऐं खणी अचूं साले जी भेण खे। ख़बरदार, अहिड़ी का बि हरकत न थियणु घुरिजे। राजनि जा राज चट थी वेंदा। बाक़ी साले वारनि खां संग मां कहिड़े बि तरीक़े सां वठी वेंदुसि। जाते घणी बख़्शारनि बदी सफ़ा बेज़ार थी छॾियो आहे। असुल बाहि ॿारे ॾिनी अथनि मुंहिंजे पोयां।
जवाब दे जवाब दे। कहिड़ो जवाब ॾियां? एतिरो जल्दी ॼाण जवाब ॾियणु मूंखां नथो पुॼे, न कोई मुनासिब आहे। छा चवां, कुझु त सोचण लाइ वक़्तु ॾियनि। ओ अदा चाची शहज़ादी जी बीमारी जे करे उन्हनि खे तकड़ आहे। अदी तूं त सभु सम्झी थी न। हींअर त सिर ते बाहि ॿरी पई आहे। हेॾो बिजार ख़ान सां पछड़ी, होॾो ख़ान बहादुर सां दुश्मनी वारियो वेठा आहियूं। होॾां शहरोज़ ख़ान वारनि जेको गूंगे सां बेवाजिबी कई, उहे पलांत अञा हुननि बाक़ी रहिया पिया आहिनि। हाणे हिते जो ममड़ मता पिया आहिनि, सिर खणण जूं पिया था ॻाल्हियूं कयूं। हिननि खे शादी जे बारे मां कहिड़ो जवाबु ॾियां? हा, वणंदा के तोल शरणायूं? हेड़े अज़ाब जे हूंदे मूंखे घोट थियण जी फुर्सत मिलंदी? हा, वेही सघंदुसि घर मां? आहे टाइम मूं वटि? अदा ज़िंदगी जा इहे ख़फ़ा ख़तम थियण वारा त आहिनि ई कोन। मूं जॾहिं खां होश संभालियो आहे न, तोखे हिक न ॿिए जहिड़े में ॾिठो ई ॾिठो आहे। पोइ मुंहिंजी अम्मा, जहिड़ो जहिड़ो हूंदो आहे, जहिड़ो का रांदि कोन्हे जो माण्हू उन में कुॾी काहे पए। हे सिरनि जा सौदा आहिनि। अलाह न करे जो दुश्मननि खे अहिड़ा ॾींहं ॾिसणा पवनि। सम्झी थी ॻाल्हि खे न? रब सभ ॾे ख़ैरु करे। जहिड़नि जा मुंहं बरंडे हूंदा आहिनि, माना तबाही। अदा बस मूंखे कुझु न ॿुधिणो। तूं मूंखे मूमल सां निकाह जो अॼु या सुभाणे टाइम ॾे बस। अॼु नुचा जे धणी बख़्श सां हिते ईंदे हक़ीक़त कई हुई, ऐं चाचो धणी बख़्श मुंहिंजी मजबूरी सम्झे थो। अदा के मरणदड़ माण्हूअ खे पुछी ॾियणु सवाब जो कमु आहे, ऐं हूअं बि हिकु न हिकु ॾींहुं त तव्हांखे शादी करणी आहे न। हाणे जेकर तूं लवाईंदे त हू मजबूरन पंहिंजी न्याणी जो निकाह किथे न किथे त कंदा न। मां चवां थी हिकिड़ो सुठो रिश्तो हथनि मां निकिरी वेंदो। हा त दी पोइ ॾियनि न कंहिंखे रिश्तो इहो, कंहिं झलियो अथनि? हा, इहा बिंदरी वठंदो केरु हिननि खां? इहा ई बिंदरी न मुंहिंजी भाॼाई थींदी। माना चइबो त इन सभिनी ॻाल्हियुनि में तुंहिंजी इहा बाहि लॻायल आहे न? भला शीअं मां वतां थो ॻोठ में चोर ॻोल्हींदो, ऐं चोर मुंहिंजे घर में आहे, ऐं मां वतां थो परावा लोड़ा ॻोल्हींदो। हा, पोइ तूं जो न सोचींदे त मूंखे ई सोचणो पवंदो न। तोखे मूं केतिरा इलाज कया, केॾियूं महिनतूं कई। धणी बशका त मूंखे पंहिंजे न्याणे जो पुछूं ॾे, पर मुंहिंजी उहा ख़्वाहिश अधूरी रहिजी हुई, अधूरी रहिजी हुई। धणी बशका तूं केतिरी चरी आहीं आजाणी। ही त मर्ज़ आहे। तूं मामूली बुखार में विफलंदी आहीं, ऐं मौत जी ॻाल्हि खां का घटि ॻाल्हि कंदी कोन हुई। आख़िरकार मुंहिंजी पंहिंजी ज़बान मूं सां ई मिड़ी हुई। सचमुच मौत जी कारी गिघे मचे ॿियारियो अथव। डॉक्टरनि पूरी पक ॾिनी आहे त तोखे तमामु जल्द शफ़ा मिलंदी। तूं हिन बीमारीअ मां चढ़ी वेंदीअ। हाणे इहे दिलासा कम जन आहिनि। धणी बशके पंहिंजी क्यारी मुकमल आहे। हा जाणे होश खां कमु वठे, छो हीअं हारियो थी? अॻिते केॾी त हूंदा ई हूंदी, सोचींदे वहशत थी थिए। मूमल मूमल, ओ धी मूमल। अचां थी बाबा, अचां थी। आहे मूमल? हाँ अम्मा, आऊं आई आहियां अम्मा, इते ई बीठी आहियां। हाँ अच मुंहिंजी धीअरी मूमल। मूमल अच मुंहिंजे पासे में वेही। मां जे भर में थी वे थी त जे मां तोखे ॾिसी सघी। अम्मा, बाबा अम्मा खे छा थियो आहे? अम्मा जी अहिड़ी हालत। अम्मा, मुंहिंजी जीजल अम्मा। बाबा, बाबा जल्दी वञ गाॾी कराया त डॉक्टर ॾे हलूं बाबा। हाणे देर थी चुकी आहे मुंहिंजी अमड़। एहसासन खे मौत अचे थो, मन में हिकु माधाण मचे थो, रोज़ नओं को रंग रचे थो, ज़ोर ज़बरदस्ती
इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। होडना हस्ती टामो कई धरती, होडना हस्ती हस्ती बण जी वई बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती, वेरुन जी बस्ती। ज़रली जो ॿुधी मूंखे ॾाढो ॾुख थियो ऐं इन हादसे जे पोयां बिजार खान या खान बहादुर ॿिन्ही मां कंहिं हिक जो हथ ज़रूरु आहे। सॼो मसइलो शेरोज़ खान सां संग तोड़ण खां पोइ पैदा थियो ऐं मथां वरी ज़र अली सां मुंहिंजी इंगेजमेंट खां पोइ खान बहादुर असांजे खून जो प्यासो थी वियो। शामिर खान, तव्हां मूंखे ज़र अली जी ख़बर वठी ॾियो। हू अलाए कहिड़े हाल में आहे। सभु मेरा हयाती सां आहे। ख़ुदा ज़र अली जी हयाती ॾे ख़ैर करे। तव्हां फिक्र न कयो, इंशाल्लाह भलाई थींदी, मां कुझु कयांसि। या अल्लाह साईं, तू हर शइ ते क़ादिर आहीं। तुंहिंजी ज़ात बाबरकत आहे ऐं तुंहिंजे हुकुम जे बिना वण जो पन बि कोन थो चुरी सघे। तू पंहिंजे महबूब जे सदके मुझे ज़र अली के सेहत दे, आमीन। शामुराद, हिकु ॻाल्हि मुंहिंजी सम्झ में नथी अचे। वरी कहिड़ी? शहमीर जे बकोल हुन पाण खे खान बहादुर जे डप खां ॻोठ खां ॿाहिरि कढियो आहे। तोड़े जो हुन जो तरीक़ेकार ग़लति हो, पर हुन जी नियत बहितर हुई। हू शम्स जो नालो इस्तेमालु करण बदिरां पंहिंजे असली नाले सां बि साम्हूं अची सघे पियो। मुंहिंजी सम्झ में इहो नथो अचे, जेकॾहिं हुन जी नियत में फितूर कोन्हे, हुन खान बहादुर जे जबर खां असांखे बचाइण लाइ एमरजेंसी जी बुनियादनि ते असांखे हिते मुंतकिल कयो, त पोइ असां महफ़ूज़ हुजण बावजूद केदी छो आहियूं? ज़ाहिरा पंहिंजे हिफ़ाज़त लाइ दर बंदि करे ॿाहिरां गार्ड बीहारिया अथई। हलो तव्हांजी इहा ॻाल्हि मञी वरितमि। बंदि घर जे अंदरि जंहिं घर जे ॿाहिरि गेट ते गार्ड बीठल हुजनि, उन में असांखे कहिड़ो ख़तरो आहे जो असांजा फ़ोन बि वापसि न कया अथनि। तूं ठीकु थी चई, किथे ईअं त कोन्हे शमीर खां वॾी गेम खेॾण जी मुंद में हुजे। यकीनन हू पंहिंजे मक़सद ख़ातिर असांखे इस्तेमालु करे सघे थो, ऐं ईअं बि मुमकिन आहे पंहिंजे चाचे खां मिल्कियत जो हिसो वठण ख़ातिर हू असांजो सौदो करे। बाबा, लॻे थो त तव्हांजे विच में का संजीदा गुफ़्तगू थी रही हुई। हा दी, तुंहिंजी माउ जे सवालनि मुंहिंजो दिमाग़ चकराए छॾियो आहे। अम्मी, हाणे त केतिरा ई ख़दशा ख़तम थी चुका आहिनि। शामिर असां सां जे पंहिंजाइप सां पेश अची रहियो आहे, इन पंहिंजाइप खां त मूंखे डपु थो लॻे राणी। हुनजो असां ते एॾो महिरबानी थियणु, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। सो बि हिकु अजनबी शख़्स जो असां ते एॾो महिरबानी थियणु, जेको असां सां कॾहिं मिलियो बि न आहे। अम्मी, इहा का अनोखी ॻाल्हि न आहे। अजनबी इंसाननि खे ज़रूरतूं हिक ॿिए जे वेझो आणे छॾींदियूं आहिनि। यकीनन इन ॻाल्हि जो डपु आहे। ख़बर न आहे कहिड़ी ज़रूरत शमीर खे असांजे एॾो वेझो आंदो आहे। ॾिस शमीरा, असां पाण में ॻाल्हायो त केतिरियूं ॻाल्हियूं चुटियूं थी वियूं। पर आंटी, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जे माण्हू सां तव्हां हींअर मूंखे फ़ोन ते ॻाल्हायो आहे, उहो माण्हू केतिरे हद ताईं क़ाबिल एतबार आहे? शमशू ते तो अखियूं बूटे एतबार करे सघीं थो। आंटी, मूंखे सब कुछ याद है। मुझे बाबा जो मौत, मुझे उमर के ज़ालिमन ज़हर ॾिनी। हाणे मौत सां गॾु आहियां ऐं तूं उन्हनि ॿिन्ही पीउ पुटनि खां घणे घणे हिसाब किताब वठिजांइ। ऐं ॿी तोखे ख़बर आहे शमीरा, मां हिकु ॿियो बि चक्कर हलायो आहे। वो छा? मां घर में उहा ॻाल्हि विधी आहे त चांडो की शेरोज़ खान जी क़ाबिल ई न आहे।
इन जे कर सज़ा तौरु उन जी तोसां शादी कराई वेंदी। अहिड़े तरीक़े सां चांडोकीअ खां मां नौकरनि वारो कमु वठंदसि। ज़हनी तौरु चांडोकीअ जे हिकु ॿार सां शादी कराई वेंदी। हिकिड़े ज़हनी तौरु ॿार सां शादी इहा चांडोकीअ जे लाइ सज़ा हूंदी, अज़ाब हूंदी। चांडोकी उन्हनि मां शेरोज़ ख़ान सां विढ़ंदे ॾिठी हुई। काफ़ी तेज़ छोकिरी आहे। तोखे बणी हुई न? मां इन तरीक़े सां त रिश्ते जी ॻाल्हि फिराई हुई। वो तो ठीकु आहे आंटी, पर चवंदा त चांडोकी वारा ॻोठ मां फ़रार थी विया। मां नथी मञां। मूंखे इहा पूरी पक आहे त हुननि खे ख़ान बहादुर गुम करायो हूंदो ऐं वक़्तु अचण ते हू पाण ई ज़ाहिर कंदो। माशाल्लाह, तव्हांजी नज़र त ॾाढी तेज़ आहे आंटी। मां सम्झमि कोन। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां हाणे ॾिठे में बि ॾिसी सघो था। तव्हां ख़ान बहादुर जी रग रग खां वाक़िफ़ आहियो। तूं ॾिसजांइ, हिकु न हिकु ॾींहुं चांडोकीअ वारनि खे ख़ान बहादुर हिन हवेली में वठी ईंदो। पर जेको मूं चक्कर हलायो आहे न, ऐं इन भरोसे सां चई सघां थी त चांडोकीअ जी शादी तोसां ई थींदी। उन करे मां इन हवाले सां फ़िक्रमंद न आहियां ऐं न को परेशानी आहियां। तूं त इहा ॻाल्हि सम्झी थो न? पर आंटी चांडोकी त एसपी ज़र अली सां मुहबत कंदी आहे। इहो त कुझु ॾींहंनि में मरी खपी वेंदो ऐं ख़ान बहादुर वारा ॿुधाइनि पिया त हुनजे बचण जो आसरो तमामु घटि आहे। ॾिठी अदा एतिरी देरि लॻंदी आहे माण्हूअ खे आहे मां हो वणजण में। ज़िंदगी जो को बि भरोसो न आहे। चाची शहज़ादी वेचारी मूमल जी शादी जो हसरतूं दिल में खणी हिन दुनिया मां हली वई। बानू जी, बाबा बिल्कुल तू सही थी चवी, बल्कि अरड़ा आना सही थी चवी। बाबा ही जेको जग आहे न, जग ही जग बेबका जो दड़ो आ, दड़ो। ऐं असीं सभु अना जो पंध पिया कयूं, अना जो। अवधि बेशक सच थी चई। मां तुझे इन दुख भरे लहजे मां तुंहिंजो दुख ऐं मयार समझी सघां थो, पर छा कयां त हालतनि जी ॼार में अहिड़ो त कुझु फाथल आहियां जंहिंमें चाची शहज़ादी जन जे उम्मीद ते पूरो न लही सघियुसि। हाणे मां तोखे कॾहिं बि विहांउ जे में चढ़ंदसि। विहांउ जे हवाले सां कॾहिं बि तंग न कंदसि। अदा तूं मुंहिंजी सहेली मूमल जो कदुर न कर। अदा हार तुझी मर्ज़ी आहे। जॾहिं बि करी, जिथे बि करी वञी शादी कर, करी या न करी उहा बि तुझी मर्ज़ी आहे। तू ॿुधाए त असांजे हिते बि कावड़ तूं आहिनि। अब कावड़ त अदी आहे मूं ते, पर थोरो अदी खां त पुछना त पाण ॿ कदम हली छो न वई हुन छोकिरी खे हथ त ॾियण लाइ। कहिड़े मुंहुं सां वञा? हा ॿुधाए अदा मूंखे, मां कहिड़ो मुंहुं खणी वञा हुनजे साम्हूं? चाचे धणी बख़्श असांजे घर जा केतिरा पंध कया, इलाज कया, मिनतूं कयूं। मूंखे चई त तूं ॿाहिरनि जी लाडली आई, साले तुंहिंजी ॻाल्हि खे न तारींदो। पर हुनखे कहिड़ी ख़बर, आऊं त रुगो ॻाल्हियुनि जी हद ताईं लाडली आहियां। बाबा तूं हीअं कर, ही बाबे जी सलाह मञ। तूं वञी 2-3 मिंट मूमल थी वठा थी अच। न त वीचारी दिलि में कंदी त आई वेल बि मूंखे दिली दिलासो ॾियण बि कान आहे। थी अचिस। हाँ बाबा, मां वेंदसि त सही। सुनाए कयो अदा तूं? सॼे मुंहिंजे ख़्याल में बानो जी कावड़ जाइज़ आहे। बसि तुंहिंजी ने सुस्ती ऐं लापरवाही जे करे यार ॾाढी देरि थी वई, ॾाढी देरि थी वई।
पर हक़ीक़त इहा आहे त शादी जी ज़िम्मेवारी तमामु वॾी ज़िम्मेवारी आहे ऐं मां गुंगिया दे बानू जो प्लान कए पियो न कॾहिं बि शादी जो सोचे नथो सघां न ई पंहिंजे मुंहं ते मोड़ बधंदुसि सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।